बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। गुज़िरियल वीडियो में असां 40 प्रोलियूं पूरियूं करे छॾियूं हुयूंसीं। जेकॾहिं अवां उहे न आहिनि ॾिठियूं त उन्हनि खे बि ॾिसी सघो था। अवां ॾिसी रहिया आहियो अहमद हमज़ा का चैनल। ईंदड़ सभई प्रोलियूं हासिलु करण जे लाइ चैनल खे सब्सक्राइब कयो। इंशाअल्लाह असां 500 प्रोलियूं अपलोड कंदासीं। हर वीडियो में 5 या 10 प्रोलियूं हर दफ़े असां अपलोड कंदा था पिया वञूं। जेकॾहिं तव्हां प्रोलियूं न आहिनि ॾिठियूं गुज़िरियल उहे बि ॾिसो ऐं ईंदड़ प्रोलियूं हासिलु करण लाइ चैनल खे सब्सक्राइब कयो। अचूं था पंहिंजी प्रोलियूं नंबर 41 ते। पींघो धिको ॼांस त वरी वरी अचे, मां धिक धिक तूं वर वर। प्रोलियूं नंबर 42 जुती ते, अंधी कुती लोढ़ा लतारे, हले त ढुके वेहे त फंडी, जंड ते 7 प्रोलियूं आहिनि जंड ते। घर घर में रिढ रड़े, घर घर में घुरकणी, ओगारे बि डुके बि, खाए वात मां कढे चेल मां, हिक सिंगी बकरी ओगारे वार भरे, बरी बकरी बादशाह जी ओगारे घाणो भरे। प्रोलियूं नंबर 44 जुअं ते, हेॾड़ी तिर जेॾी वॾनि जा पटका लाहे। प्रोलियूं नंबर 45 चांवर ते, घर घर में ठोड़ा नचनि। 45 प्रोलियूं पूरियूं थियूं। मिलूं था नए वीडियो में नए लेक्चर नए प्रोलियुनि सां गॾु। मूंखे इजाज़त, जज़ाकल्लाह ख़ैर।